अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आमर फ़कीर हिन वक़्तु कोरंगी कराची 3 नंबर ते फैमिली माडल पार्क में पंहिंजे धीअ सां घुमण आयो आहियां। हीउ ॿेड़ी वारो वॾो झूलो आहे, हिते काफ़ी औरतूं आहिनि जेके ताऊं बि करे रहियूं आहिनि। सो अॼु छंछरु जो ॾींहुं आहे, तारीख़ 6, 7, 20, 24 आहे। सो असांखे मोकल हूंदी आहे त घुमण फिरण ईंदा आहियूं। हिन वक़्तु अॼु हिते आया आहियूं, सुभाणे इंशाअल्लाह ताला किथे ॿिए हंधि राउंड हणिबो। सो मोकलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़।